कोसपरवर सां जबाल थाणे जी हद ॻोठ मियाणी सोरा में मामूली ॻाल्हि तां मीराणी बिरादरी जे ॿिनि धुरनि में झेड़ो हिक ॿिए मथां फायरिंग। वाक़े दौरान हिकु धुर ॿी धुर जे घरनि मथां हमलो करे फायरिंग करे ॾिनी। फायरिंग सबबि सॼे इलाइक़े में ख़ौफ़ रास पखिड़िजी वियो। हिकु धुर जे मुज़ाहिरीन ग़ुलाम अली मीराणी, शाहिद साबिर मीराणी ऐं ॿियनि एहतिजाज कंदे चयो त ॿाहिराणे मसइले तां जवाबदार यूनुस मीराणी ऐं ॿियनि घरनि मथां हमलो करे फायरिंग करे ॾिनी। डाटसन जा शीशा टोड़े छॾिया। इतला बावजूदि हद जी पुलिस कार्रवाई लाइ न पहुती। हुननि जो वधीक चवणु हो त जवाबदार धुर बासर आहे। SSP कश्मीर कंदकोट ऐं ॿिया वस वारा वाक़े जो नोटिस वठी तहफ़ुज़ ऐं इंसाफ़ फ़राहम करनि। हर वक़्तु आगाह रहण लाइ ॾिसंदा रहो JTN वेब न्यूज़। अच्छा है।